नासिर हेडलाइंस हवाले ठूं वदीन वा खबरवास शेयर कंदासीं। वदीन वेझो बिजली जी तारनि मां बाहि लॻण सबबि 5 दुकान ऐं 2 केबलूं सड़ी रखी वियूं आहिनि। शाहनवाज चौक वटि बाहि लॻण सबबि मीर सुमरो, अबू मेमर, सिद्दीक मेमर, नज़र हुजाम, लतीफ़ मला, कासिम मला ऐं हबीब खोसो जा दुकान सड़ी विया आहिनि। दुकानदारनि जी चवण ते इतला बावजूद फायर ब्रिगेड अमले वक़्त ते न पहुचण सबबि वॾो नुक़सान थियो आहे। वदीन मां खबरवास शेयर कई पिया। वदीन वेझो बिजली जे तारनि मां बाहि लॻण सबबि 5 दुकान ऐं 2 केबलूं सड़ी रखी वियूं आहिनि। शाहनवाज चौक वटि बाहि लॻण सबबि मीर सुमरो, अबू मेमर, सिद्दीक मेमर, नज़र, लतीफ़ मला, कासिम मला ऐं हबीब खोसो जा दुकान सड़ी विया आहिनि। दुकानदारनि जे चवण ते इतला बावजूद फायर ब्रिगेड अमले वक़्त ते न पहुचण सबबि वॾो नुक़सान थियो आहे। दुकानदारनि जो चवण ते बाहि लॻण सबबि दुकाननि में पियल समूरो सामान सड़ी रखी वियो आहे।